सक्कर हैदराबाद M6 मोटरवे मनसूबे में करप्शन की जांच जो दायरो मटियारी नौशर फिरोज का वठी नवाबशाह सक्कर ऐं खैरपुर ताईं वधायो वियो आहे। एंटी करप्शन FIA ऐं नेब जी जांच टीम बि करप्शन की जांच शुरू करे छॾी आहे। नेब सक्कर की टीम सिंध बैंक नौशर फिरोज ब्रांच में छापो हणी रिकॉर्ड हथ करे वरितो। नेब अॻूणे डिप्टी कमिश्नर नौशर फिरोज रेवेन्यू ऑफिसर्स ऐं नवाबशाह के ऑफिसरनि खां रिकॉर्ड तलब करे वरितो आहे। कमिश्नर सक्कर के लिखियल खत में पुछो वियो आहे त ॿुधायो त NHA खां केतिरी रक़म वसूल कई वई। नेब सिंध हुकूमत खां गॾियल सर्वे रिपोर्ट की कॉपी भी तलब करे वरिती आहे। लिखियल सवालनामे में पुछो वियो आहे त केतिरा अवॉर्ड पास कया विया, ज़मीन हासिल करण लाइ केतिरी रक़म इस्तेमाल कई वई। इहो भी ॿुधायो वञे त डिप्टी कमिश्नर सक्कर ऐं खैरपुर के NHA मां केतिरी रक़म मिली। हुन डायरेक्टर FIA साउथ जोन एडिशनल डायरेक्टर FIA हैदराबाद के खत लिखी M6 मोटरवे मनसूबे की मटियारी सेक्शन में ज़मीन की खरीदारी में शकी ट्रांजेक्शन की जांच करण की हिदायत कई आहे। NHA पारां मटियारी में ज़मीन की खरीदारी लाइ 4 अरब 9 करोड़ खां वधीक जा फंड जारी कया विया हुआ।